बाद औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वमन यअशु अन ज़िक्रिर्रहमान नुक़य्यिज़ लहू शैतानन फ़हुव लहू क़रीन व इन्नहुम लयसुद्दूनहुम अनिस्सबील व यहसबून अन्नहुम मुहतदून हत्ता इज़ा जाअना क़ाल या लैत बैनी व बैनक बुअदल मशरिक़ैन फ़बिअसल क़रीन वलन यनफ़अकुमुल यौम इज़ ज़लमतुम अन्नकुम फ़िल अज़ाबि मुश्तरिकून। सदक़ल्लाहुल अज़ीम। सलात शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा भाइरो, हिन जाइ ते हिन लाइ गॾु थिया आहियूं त रब ऐं रब जे प्यारे हबीब जूं चार ॻाल्हियूं ॿुधी अचूं। भत ऐं मानियूं घर बि जजा आहिनि। हिते असां इन लाइ गॾु थिया आहियूं। हीअ उम्मत भलारी आहे, आख़िरी उम्मत आहे। हिन जो अल्लाह सां ताल्लुक़ु आहे, अल्लाह जे दीन सां ताल्लुक़ु आहे, क़ुरान सां ताल्लुक़ु आहे। हिन विफ़ाक़ुल मदारस असांजे मदरसनि जो विफ़ाक़ आहे। अहिड़ा खोड़ विफ़ाक़ आहिनि, ॿिया बि आहिनि। असांजे विफ़ाक़ुल मदारस में जिन हाफ़िज़नि हिन साल इम्तिहान ॾिनो आहे 74,000 आहिनि पाकिस्तान में। हिकिड़े साल में टियों वरियो 80,000 हाफ़िज़ हा। ऐं जेके आलिम थींदा हिन साल दौरे हदीस जो इम्तिहान ॾींदा 36,000 आहिनि। ऐं जेके छोकिरा ऐं छोकिरियूं इम्तिहान में वेहंदा विफ़ाक़ जे में 4 लख हूंदा। अल्हम्दुलिल्लाह हिननि जो वॾो ताल्लुक़ु आहे दीन सां, क़ुरान सां। ॻोठ ॻोठ में मदरसो आहे, शहर शहर में मदरसो आहे। इन्हनि मदरसनि खे बदनाम घणेई थो कयो वञे। कोशिशि कई थी वञे त मदरसनि खे बदनाम कजे। पोइ के दहशत गर्द था चवनि, के कीअं था चवनि, के कीअं था चवनि। उहा कोशिशि बि हलंदी पई, महिनत हीअ बि हलंदी पई। छो त धरतीअ ते हक़ खे बि रहणो आहे, नाहक़ खे बि रहणो आहे। जंहिं इस धरतीअ ते इस्लाम रहंदो उन जाइ ते कुफ़ुर बि रहंदो। जंहिं जाइ ते निमरूद पियो रहे, इब्राहिम अलैहिस्सलाम बि पाड़े में होसि न। जिते हाबील हो, काबील बि भरिसां होसि न। जिते फ़िरौन हो, उते मूसा अलैहिस्सलाम बि लुढ़ी पहुतो न। त हक़ नाहक़ ॿई धरतीअ ते रहंदा। ॿिन्ही जो टकराव पाण में आहे। हक़ चवे थो त नाहक़ न हुजे, नाहक़ चए थो हक़ न हुजे। ॻणतीअ में ॿई हिन। हेॾऊं हक़ वारा चवनि था दादा बेहयाई वधी वई, मुल्क में बेशर्माई वधी वई। ऐं हुननि खे वरी ॻणती आहे दादा घर घर मुला थी वियो। तो बि घणा ई मुला थी विया, घर घर मदरसो थी वियो। हुननि खे पंहिंजी ॻणती आहे, असांखे वरी पंहिंजी ॻणती आहे। त मुंहिंजा भाइरो रहणो ॿिन्ही खे आहे। क़ुरान शरीफ़ छा थो फरमाए? कुल्लन नुमिद्दु हाउलाए व हाउलाए। हक़ खे बि मदद मां ॾींदो आहियां, बातिल खे बि मदद मां ॾींदो आहियां। ॿिन्ही खे अलाह मदद ॾिए थो। कीअं? काफ़िर खे बि पुट ॾींदो, मानी ॾींदो, इज़त ॾींदो, पैसा ॾींदो। मोमिन खे बि ॾींदो। हलो अञा ॿियो मिसाल। हे अखियूं अलाह जी नेमत आहिनि। इन्हनि अखियुनि सां जेकॾहिं क़ुरान पढ़ंदो त बि अखियूं कमु कंदियूं, पर जे दीदार ॾांहुं कंदो त बि अखियूं त जवाबु कोन ॾींदियूं न, उहे त कमु कंदियूं न। कन अलाह जी नेमत आहिनि। इन्हनि सां जे क़ुरान ॿुधंदो त बि कन कमु कंदा, पर जे गानड़ा शानड़ा ॿुधंदो त बि कन जवाबु कोन ॾींदा। पेर अलाह जी नेमत आहे। इन्हनि सां जे मस्जिद ॾे ईंदो त बि पेर कमु कंदा, पर जे खाट रहणु वेंदो त बि पेर जवाबु कोन ॾींदा। इहा मदद न आहे, ॿियो छा आहे? मदद त आहे न इहा। पोइ टकराव ॿिन्ही जो मुंड खां वठी हलियो आहे। हक़ चवंदो आहे त बातिल न हुजे, बातिल चवंदो आहे त हक़ न हुजे। ऐं खुटाए ॿई हिक ॿिए खे कोन सघंदा। हक़ बि रहंदो, बातिल बि रहंदो। घणेई कोशिशूं था कनि पिया हक़ वारनि खे बदनाम करण जूं।
दहशत गर्द आहिनि, दहशत गर्द आहिनि। इहो अखर अहिड़ो पको कयो अथनि, अॼु तव्हांखे पहिरों खणी ॿुधायां त इहो वतो किथां अथनि, दहशत गर्दीअ जो अखर किथां वतो अथनि। सूरह मोमिन क़ुरान पाक उन में रब फरमायो काल फिरऔन ज़रूनी अक़्तुल मूसा वलियद रब्बहु। फिरौन पियो चवे मूंखे छॾियो त मां मूसा अलैहिस्सलाम खे शहीद करे रखां। साईं छो ख़ैर त आहे चई त इन्नी अख़ाफ़ु अन युबद्दिल दीनकुम औ अन युज़हिर फिल अर्ज़िल फ़साद। इहो असांजे दीन शिरक वारे खे मटाइण थो चाहे ऐं दहशत गर्दी थो करे। युज़हिर फिल अर्ज़िल फ़साद, फ़साद थो करे, इहो दहशत गर्दी थो करे। चयो फिरौन बच्चा कोहराए पाण, दहशत गर्दी जो ठपो वरी मूसा अलैहिस्सलाम ते हईं। हाणे असां सां बि ईअं आहे, माण्हू सरहद में मारनि पाण बमबारी करे और दहशत गर्दीअ जो ठपो हिननि जे मथां। साईं ईसा साहिबु साम्हूं आयो मुंहिंजे लाइब्रेरीअ में, ॿ अजीब ॻाल्हियूं ॿुधाई। चई मौली साहिबु माहौल विया मटिजी। मां चयो साईं अलाए कीअं? चई त अॻे को भलारो ईंदो हो मौली साहिबु त चवंदो हो त पाणीअ जो लोटो किथे आहे, मस्जिद केतिरो परे आहे, निमाज़ जो टाइम कहिड़ो आहे, मुसलो किथे आहे, ईअं पुछंदो हो। हाणे को भलारो अचे थो त अचण सां चए थो सन्ही पिन वारो चार्जर अथव। केॾो माहौल मटिजी वियो आहे। मां चयोसीं वाकई। चई त बम छुटे थो रिमोट कंट्रोल ते, छलन के मुले जी फिटी हुजे जो बम वटि मरी पवे त शाम जो उन जी तस्वीर ईंदी टीवीअ ते, इसने धमाका किया है। वेठा जो ॾिसनि वेठा। मतिलबु त हिननि खे कोशिशि वॾी था कनि पिया, पर अल्हम्दुलिल्लाह असांजा मदरसा चिकार आहिनि। शहदादपुर जे मदरसे में वियुसि, दस्तार जो जलसो हो, 90 हाफ़िज़, साल में 90 हाफ़िज़ कनि। असां त रुमाल पाराए पाराए थकिजी पियासीं। 35 कारी, 40 आलिम जाइ जाइ ते। कल्ह उन खां पोइ सिजावल में 38 आलिम थिया ऐं होॾे टंडे मोहम्मद ख़ान में 28 आलिम साल में। अलाए केतिरा हज़ारे आलिम थियनि था। जीअं ॿुधायोमांव त 34,000 आलिम हिकिड़े साल में निकिरंदा। हाणे इहे निकिरंदा त ज़रूरु दुनिया में इहे मदरसो खोलींदा, दीन जो कमु कंदा त हे कमु बि हले थो। मूंखे यादि आहे त अॻे असां नंढा हुआसीं त ख़त्मो तरावीह जो पढ़ाइण लाइ सादिकाबाद बहालपुर ओॾो ईंदा हाफ़िज़, रहीमी यार ख़ान जा हाफ़िज़ ईंदा हुआ, पोड़नि खे ख़बर हूंदी, उहे हिते ख़त्मू पढ़ाईंदा हुआ। ऐं हाणे हाफ़िज़नि जो बि अहिड़ो ज़ोर ॾिनो अथनि जो मस्जिदूं खुटी थियूं वञनि, हाफ़िज़ बची था पवनि। अल्हम्दुलिल्लाह अब सुठी शइ आहे जो क़ुर सां हिन जो ताल्लुक़ु आहे। मौलाना ख़ुदा बख़्श साहिबु मुल्तानी वफ़ात करे विया मरहूम, मूं वटि आयो, महिमान थियो राति जो। मूंखे छा थो चए? जी मौलवी जी नुक़्ता बताऊं? बताओ। जी हाफ़िज़ जेको क़ुर थो यादि करे, हुज़ूर जन फरमाइनि जे पीउ माउ खे सोनू ताज मिलंदो। मां जो आहे। जी सोटियूं खाए हाफ़िज़, कारिन जूं मारूं खाए हाफ़िज़, ताज वरी मिले पिण साईं मानस खे, हिन खे छा थो मिले? इन जी ॻाल्हि कर न, जे मारूं खाधियूं यादि कयो क़ुर। मूं चयो त यार वाक़ई तुंहिंजो सुवालु सही आहे। मूंखे चई त इन जे पीउ माउ जो इख़लास आला आहे त अहिड़े दौर में मुंहिंजो बच्चो क़ुर जो हाफ़िज़ थिए, तॾहिं रब साईं उन्हनि जी रिज़ल्ट त आउट करे छॾी त इन्हनि जो त ताज ठहियो पियो आहे। बाक़ी हिन हाफ़िज़ जी ख़बर कान्हे त अलाए घणा ॾींहं यादि रखंदो, पोइ वरी विसारे छॾींदो। तंहिंजे करे इन जी रिज़ल्ट पेंडिंग में आहे, इंतज़ार में आहे। हूंदुसि पको त चवंदसि इकरा वरतिलो कमा तुरतिलो वर्तक, चढ़ंदो वञु पढ़ंदो वञु, जिते तुंहिंजो पूरो थियो उते तुंहिंजी अॼु विसारे वञे त पोइ चवे पंहिंजे क़िस्मत खे। मूं चयोमांसि मौली साहब आपने एक बताया है, मैं 2 बता देता हूँ। ॿुधा। वो जो मखदूम हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह जो किताब है बिनाउल इस्लाम,
सिंधीअ में तर्जुमो मूं कयो आहे इस्लामी अक़ीदा। उन में लिखियो अथई त क़ुर शरीफ़ खे विसारणु कबीरो गुनाह आहे, पर अहिड़ो विसारण जो ॾिसी बि पढ़ी न सघे, इहो विसारणु आहे। कबीरो गुनाह तॾहिं आहे। ये तो मैंने आज सुना है, मुझे क्या याद करोगे। दूसरा बताओ, मुझे कुरान शरीफ में आए लैसति तौबतु लिल्लज़ीन यामलून सय्यात हत्ता इज़ा हज़र अहदहुमुल मौत काल इन्नी तुब्तुल आन। गुनाह कंदे कंदे सकरात पहुचे, सकरात महिल थो चए त मुंहिंजी तौबा, इहा तौबा क़ुरान थो चए क़बूल कान्हे। जी आहे क़ुरान में। जो मखदूम दाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह बिना सलाम में लिखियो आहे त इहो काफ़िरनि ऐं मुनाफ़िक़नि लाइ मोमिन जी तौबा सकरात महिल बि क़बूल आहे। मूंखे चई ये तो मैंने आज सुना है। मां चयो क्या याद करोगे। त मुंहिंजा भाइरो, मूं तव्हांजे आॾो सूर ज़ुख़्रुफ़ जूं कुझु आयतूं तिलावत कयूं आहिनि, जंहिंमें अलाह ताला हिकिड़ो मज़मून सम्झायो आहे त असां इंसाननि जी तबियत इनफ़ियाली आहे। इनफ़ियाली माना पराए असर खे क़बूल कंदा आहियूं। पाड़े खे असरु आहे, माहौल खे असरु आहे, संगत खे असरु आहे। जहिड़ो पाड़ो जे चङो मिली वञे त राति बि सुख जी, ॾींहुं बि सुख जो, पर जन पाड़े वारो झेड़ेकार मिली वञे त पोइ अलाह जी अमान, त पोइ राति बि फिटल, ॾींहुं बि फिटल। वरी संगत खे बि असरु आहे। संगत चङी मिली वञे त सुभान अल्लाह, बुछड़ी मिली वञे त वॾो आज़ार। शेख सादी कीअं थो सम्झायो, फरमाए थो पिसरे नूह बा बदाबा नशिस्त ख़ानदाने नुबुवतश गुम करद। फरमाए थो असाब शेख सादी नूह अलैहिस्सलाम जो पुट हो, नबीअ जो फर्ज़ंद, पर जे बुछड़ी सुंगत मिली वियसि, बुछड़ी यारीअ में फाथो त पंहिंजे नुबुवत जो ख़ानदान लॼाए विधई, काफ़िरनि सां ॿुॾी मोह। सॻे असाब काफ़ रोज़े चंद पए नेकां गिरफ़्त मर्द में शुद्ध। असाब काफ़ जो कुतो हो, पर जे असाब काफ़ जो पीछो न छॾियईं, संगत न छॾियईं। हुननि भितर हयसि, पथर हयसि, निकुर कुता, पर कुते चयो ते तव्हांजा भितर सहबा, पथर सहबा, तव्हांजी यारी न छॾिबी, संगत तव्हां सां हूंदी। आयो कल्बो बासतुन ज़राए बिल गार ते सुतो हो भलारा अहिड़ा जो 309 साल निंड करे उथिया। क़ुरान थो चए लबी सूफ़ी कहफ़िहिम सलास मियतिन सिनीन वज़दादू तिस्या। 309 साल निंड करे उथिया। 309 सालनि में न वार वधिया, न वार अछा थिया, न कपिड़ा मेरा थिया, न पघर थियो, का शइ का। अहिड़ा भलारा। पर जॾहिं अल्लाह ताला खां पुछनि पिया हुज़ूर जन खां त असाब कफ़ केतिरा हा, तॾहिं रब कीअं थो जवाबु ॾिए। सलासतुन राबिहुम कल्बुहुम, खमसतुन सादिसुहुम कल्बुहुम, सबातुन सामिनुहुम कल्बुहुम। असाब कफ़ जे 3 हुया त चौथों कुतो हुन, 5 हा त 6 कुतो हुन, 7 हा त 8 कुतो हुन। काॾे कुतो काॾे भलारा। पर संगत इन खे चइबो आहे, यारी इन खे चइबो आहे जो अलाह ताला उनखे माण्हुनि सां ॻणे ॿुधाए छॾियो। पुछनि कोन पिया उन्हनि जो कुते जो, पर कुते खे संगत ई न यारी ई त उन्हनि खे मिली वियो। सुठी संगत में जो हूंदो त असरु भलो आहे। हुज़ूर जन फरमायो सुठी कचहरीअ में वेहणु ईअं आहे ॼण अतुर जे दुकान ते वेठो, वठे न वठे मुफ़्त जी सुरहाणे ख़ुशबू पई ईंदसि। अमल थिए न थिए पोइ बि वाइज़ में वेहणु ज़रूरी आहे, छो त कचहरी भली आहे। अमल अॼु न थींदो सुभाणे थींदो, सुभाणे न थींदो परीहं थींदो, पोइ बि वेहणु भलो आहे जो कचहरी सुठी आहे। पाण फरमाए बुछड़ी कचहरीअ में वेहणु ईअं आहे ॼण लोहर जे खूरीअ जे भरिसां वेठो। कमु हुजे न हुजे पर उन जो चिणगूं कपिड़नि खे सोराखड़ा कंदियूं। मूंखे यादि आहे हैदराबाद मां चढ़ियुसि बस में, 2 ॼणनि जी सीट, हिकिड़ो मां ॿियो वरी भेरियनि जो हो। उन वरी उतां खां वरी सिगरेट जा सूटा हणंदो पियो अचे। झलियांसि कोन पियो, मां चयो पंहिंजो हया अचेसि अछी ॾाढ़ीअ जो। भेरियनि में हो लही वियो। जॾहिं मां कंडियारे में लथो त ॾिसां ही तो कमीज़ जो टुकड़ो कोन्हे। मूं चयो त अॻिले ई हुज़ूर जन फरमायो आहे त कपिड़नि खे सोराख थींदा।
चोरनि सां जे संगत हुजे त पोइ पाण चोरी न करे, रुगो यारीअ में मानी खाराए मोकिले, दोस्ती आहे मानड़ी थो खारायां तोखे, बाक़ी चोरी यार मुंहिंजो वारो न आहे, धूड़ वञी पायो। हे त विया हलिया खाटरो आहियूं किथे, त उबता पेर खणी हिनखे न वठंदा जा, पुट मानी तो वटि खाधी अथनि, पैदा कर काॾे विया हे। मां नथो चवां 6वीं सदी हिजरीअ जो शेख सादी रहमतुल्लाह अलैह, अॼु खां 800 साल अॻे पंहिंजो थो ॿुधाए त असां फ़क़ीरनि जो टोलो सफ़र कंदे वञे पियो। नओं माण्हू मिलियो, उन चयो वठियो हलो पाण सां अलॻि अलॻि काफ़िले वारा, मूंखे वठी हलो, ॾाढा ज़ोर ॾींदोसांव, पाणी भरे ॾींदोसांव, ऐं साईं तव्हांखे तेल मालिश जेको चवंदो कमुकार तव्हां मूंखे वठी हलो। शेख सादीअ चयो त सुञाणोसि कोन था, इनखे न वठो, पर ॿियनि संगतनि चवंदो फ़क़ीरनि खे छा आहे, कहिड़ी परवाह, भली हले। मुंहिंजो चयो न वरितऊं, वठी हलिया। राति थी त ॻोठ जे ॿाहिरों तॾा विछायासीं सुम्हण जे लाइ। हिन नए माण्हूअ चयो त भाउ मूंखे लोटो पाणीअ जो ॾियो, तहारत कयां, वुज़ू कयां, त तहजुद पढ़ां तव्हां सां, ज़िक्र कयां, तस्बीहूं। पाणीअ जो लोटो वठी जो वियो त मोटियो ई कोन, किथे खाटरो ईअं लोटो उते पियो आहे, हमरा त जाॾो जो हो तारे हलियो वियो। सादी थो चए त सुबुह जो असांजा उबता पेर खणी जी पकड़ियऊं, सटको बि कढियऊं, जेल में बि रखियऊं। संगत खे कीअं असरु कोन्हे, लाज़मन थींदो न। अरबीअ जी मूं हिकिड़ी आखाणी तर्जुमो कई सिंधीअ में। हारीअ हिकिड़े पोख काही, पोख जॾहिं पची तयारु थी त ॻेरनि अची ज़ोर भरियो, वलर ॻेरनि जा अची पहुता। हारीअ पहिरीं इॻड़ियूं टंगियूं, मन मुड़नि, न मुड़िया, पोइ वरी डॿो खड़कायईं, पर न मुड़िया, खांबाणी कयईं, ॻोढ़ो वञे उतर त हे ॾखणो वेठा अथसि, हो वञे ओलह त ओभरो वेठा अथसि। नेठि ॼार अॼई वॾो, उन ॼार में वलर ॻेरनि जो फाथो, पर हिकिड़ो ॿघु बि फाथो। हिन खे कावड़ बीठी हारीअ खे कढंदो, हिकिड़े हिकिड़े खे कोहंदो पियो वञे। जॾहिं ॿघ जो वारो आयो त छा पियो चएसि, ओ मामा हारी, तोखे ख़बर आहे त मुंहिंजी ॻिची ड्रिघी, चुंब ड्रिघी, मां दाणू खाईंदो कोन, मुंहिंजो गुज़र जीतड़नि ते हूंदो आहे, हराम तुंहिंजो दाणो मूं खाधो हुजे। हारीअ चयो मूंखे पक आहे, तूं मुंहिंजे पोख जो चोर कोन्ही, पर यारी चोरनि सां अथई, तंहिंजे करे इहा छुरी तो ते बि वहंदी। संगत खे कीअं असरु कोन्हे को, फाथो हिकिड़ो दफ़ो त पोइ तोबा। मौली मोहम्मद इदरीस मुंहिंजो पुटु आहे, उहो पियो चए त मां मीरक जे मदरसे में 9 साल पढ़ायो आहे, उते हिकिड़े जो पुटु हीरोइननि सां हिरी वियो, मवाली थी वियो। पिणस खे जो ख़बर पई त हिनखे कमरे में बंदि कयईं, ॿाहिरों तालो, दरीअ मां मानी पियो ॾिएसि, पिशाब लाइ पाण गॾु पियो वञेसि। हिन जे मवालनि यारनि खे जो पतो पियो त यार फासी पियो, हाणे छा करणु खपे। वेले वेले ते पंहिंजे घरों हीरोइन जी पुड़ी बि वठनि, इॻड़ीअ में उहा ॿधनि, माचीस ॿधनि, पथर बि हेतिरो ॿधनि, कमरे खे पुठियों को रोशनदान हो, सो वरी उतां उछलाए वेले ते ॾियनिसि पिया। छोकिरे खे वज़म वेले ते मिले पियो, अबो ख़ुशि आहे त ॼाण थो सुधरे, ॼाण थो ठहे। हिकु दफ़ो फाथो त पोइ छॾाइणु मुश्किल। मुंहिंजा भाइरो, चङनि सां चाह पई जे मन मेड़ कई, रंग जी न लाल थींदो त पोइ ककोरबो सही। चोरनि सां चाह पई जे मन मेड़ कई, पवंदो त काठ न त बि कोठाइबो सही। माहौल खे बि असरु आहे। हुज़ूर जन फरमायो, कुल्लु मौलूदिन यूलद अला फितरतल इस्लाम फअबवाहु युहव्विदानिही औ युनस्सिरानिही औ युमज्जिसानिही। पाण फरमायूं जेको बचिड़ो ॼमंदो आहे मुस्लमान थी ॼमंदो आहे, पोइ पीउ मां जहिड़ो माहौल ॾींदसि ओड़ो थींदो। मुस्लमाननि में छॾींदा मुस्लमान, यहूदियुनि में छॾींदा यहूदी, नसारनि में छॾींदा त नसारा। माहौल जो असरु इंसान ते थींदो आहे, पर न थींदो त अंबिया किराम ते माहौल जो असरु न थींदो। उन्हनि जो मुहाफ़िज़ अलाह आहे। कहिड़े बि माहौल में ॼमे, कहिड़े माहौल में पलिजे, इन ते माहौल जो असरु न थींदो। सलात शरीफ़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम अहिड़े माहौल में ॼाओ
जो घर में बुत ठहनि पिया, आज़र ठाहे बुत विकिणे पियो। अहिड़े माहौल में माउ मुशरिकाणी, पीउ मुशरिक, बादशाह बि मुशरिक, मंदरनि जी वज़ारत हुअसि उन वटि। अहिड़े माहौल में इब्राहिम अलैहिस्सलाम ॼाओ। अञा ॻाल्हाइण जहिड़ो थियो त माउ सां कचहरी पियो करे। मन रबी, अमड़ मुंहिंजो पालींदड़ केरु आहे? रब माना पालींदड़। मां चयो अन रब तुंहिंजो पालींदड़ मां आहियां, मां थी तोखे पालियां। मन रब खे अमड़, भला तुंहिंजो रब की पिणे पघार उहो आणींदो आहे। मन रब अबी, भला बाबे जो रब की निमरूद उतां पघार मिलंदी आहे। मन रब निमरूद, भला निमरूद जो रब की माठ कर, अॻिते न ॻाल्हाए। त इहो केरु पियो सेखारे? न स्कूल हो न मदरसो हो, पर अंबिया किराम माहौल जा मुहताज न आहिनि, उन्हनि जो सिधो उस्ताद अल्लाह हो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी संदूक लुड़ी हली, मूसा अलैहिस्सलाम जी संदूक नील में लुड़ी हली। दरिया जे किनारे ते मलाहनि जूं ॿेड़ियूं, मलाहनि जा घर हूंदा आहिनि, पर कंहिं घर जी नज़र न पई, कंहिं ॿेड़ीअ वारे जी नज़र न पई। रब लोड़े वञी फिरौन घर पहुचाएसि। अहिड़ो मन हुउसि जेको पाण चए पियो त अन रब्बुकुमुल आला, वॾो रब आहियां ई मां। रब अहिड़े घर में मूसा अलैहिस्सलाम खे पलराए जहान खे करे ॾेखारियो त नबी नबी आहे, उन ते माहौल जो असर न थींदो, ॿियनि ते थींदो, असां ते थींदो, संगत जो बि थींदो, उन जो बि थींदो। ओ मुंहिंजा भाइरो, संगत उहा शइ आहे जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि सगोरनि खे हुज़ूर जी संगत मिली वई। अल्हम्दुलिल्लाह, सुठी ॻाल्हि आहे। जेके संगत में गहरा वेठा, सफ़ा ॿाहिरि वञनि ई न, लटे कपिड़े जी परवाह कान, त इन्हनि जो वरी मान रब ओहिड़ो कयो जो हुज़ूर जन खे पार त पियो करे। उयैना फ़ज़ारी, अक़रब बिन हाबिस, ॿई रईस हा कबीलनि जा। ये ॿई रईस कबीलनि जा हुज़ूर जन वटि आया। साईं, असां मुस्लमान थियूं, पर तव्हां वटि जॾहिं बि अचूं था त हे मिसकीन वेठा आहिनि जिन खे लटो कपिड़ो पूरो कोन्हे। हज़रत बिलाल ॾिस, अब्दुल्ला बिन मसूद ॾिस, अमार बिन यासिर, हज़रत मिक़दाद, इरबाज़ बिन सारिया, अहिड़ा मिसकीन वेठा आहिनि। अहिड़नि मिसकीननि सां गॾु वेहंदे असांखे किरब थी अचे, छो त असांजो लटो कपिड़ो ऊचो आहे, हिननि खे पूरो लटो कपिड़ो कोन्हे। हिकिड़ो अंकल असांजो मञे, मुतालबो क़बूल कर, जेॾीमहिल असां अचूं त इन्हनि मिसकीननि खे पाण वटि उथारे छॾ, असां सां कचहरी कर। पोइ जॾहिं असां वञूं त वरी पोइ हे साॻियो तो असां वेठा हुजनि। हुज़ूर जन वरी छा पिया सोचनि, जेकर हे मुस्लमान थिया त हज़ारनि जी जान बची पवंदी, दोज़ख खां बची पवंदा, जन्नती थी वेंदा। ऐं जेके मिसकीन आहिनि, इहे मुंहिंजे कुर्ब जा कुठल आहिनि, इहे मोहबत जा मारियल आहिनि, उथारींदोसां त दिलि में बि न कंदा। ऐं क़ुर शरीफ़ ते हथा त दिलि में बि न कंदा, छो त हिकिड़े खां पुछूं त दोज़ख में वेंदे की न जन्नत में, इहो मूंखां न पुछ, मुंहिंजे महबूब खां पुछ त काॾे थो फ़ैसिलो करे। हा, उरीद विसाल हो व युरीद हिजरी फ़अत्रुक मां उरीद लिमा युरीदु। चए थो मुंहिंजी मर्ज़ी आहे त मां पंहिंजे महबूब जे भरिसां वेहां, पर महबूब चए थो उते परे थी वे, मां परे थो वेहां, मन में सॼणो ख़ुशि थिए, मन ख़ुशि थिए। त हुज़ूर जन जो उथारना त दिलि में बि न कनि हा। त हुज़ूर जन हुननि ते शफ़क़त करे फरमाए त तव्हांजो मुतालबो क़बूल आहे, तव्हां जेॾीमहिल ईंदव त हिननि खे उथारबो। हुज़ूर जन जो अख़र ॻाल्हायो त तफ़सीर कुर्तुबीअ में लिखियलु आहे त हे मिसकीन साहिब पाण ई उथी वञे होॾे वेठा। अञा हुज़ूर जन चयो कोन हो, भई चवंदो भली साईं ख़ुशि थिए न, साईं जो दीन थो वधे त ख़ुशि थियनि। हुज़ूर जन त बर्दाश्त कयो, पर उहो बर्दाश्त करण वारो बि करे न। अलाह ताला फरमायो वला ततरुदिल्लज़ीन यदून रब्बहुम बिल गदात वल अशी युरीदून वजहू। ए नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मता मता इन्हनि खे न उथारजांइ, हे सुबुह शाम पिया था रब खे यादि कनि। पहिरियों मसइलो आहे त मिसकीन थिया छो। अॼु हिकिड़े मज़दूर मज़दूरी थो करे त 500 रुपया उनखे ॾियूं था, 100 मानीअ जो बि ॾियूं था। 500 रुपये में सुठो वॻो वठी सघे थो कपिड़नि जो, हिरख जो या बाफ़्ते जो मिली वेंदो, पर हे चवनि पिया त ज़रो वधि ज़रो घटि, पर पीरीअ वटि ॿाहिरि न वञो, साईं वटि वेठा हुजो। पोइ जहिड़ो हाल आहे तहिड़ो सही आहे, बुखुनि में बेहाल तबीअत वेठा।
रब फरमाए इन्हनि खे तड़जाए न उथारजाए न हो अचनि त अचनि नथा अचनि त हलंदा थियनि अञा ॿी सूरत बि थी सघे पई इहे रईस चवनि त साईं तव्हांखे उथारण खां मनो थी आहे पोइ भला हीअं कयो जो जॾहिं असां अचूं त तव्हां इन्हनि वटां उथी अची असांखे हुते मिलो वरी कचहरी कयो पर मुंहिंजे रब इहो बि बर्दाश्त न कयो फरमाए वस्बिर नफ़्सक मअल्लज़ीन यदून रब्बहुम बिलग़दाति वलअशी सूरह कहफ़ में आहे ए नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं बि न उथिजांइ तूं बि इन्हनि सां गॾु वेह तोखे बि इन्हनि सां गॾु वेहणो आहे अञा टी सूरत बि हुई जो इहे रईस चवनि त साईं उथण खां बि मनो उथारण खां बि मनो भला असां अची तव्हांजे हेॾां पुठिए पासे न वेहूं पोइ मुंहुं फेराए असां सां कचहरी कयो जॾहिं असां उथूं त वरी साॻिया होॾे मोहड़ पर रब मुंहिंजे उहो बर्दाश्त न कयो अलाह ताला फरमाए वला ताउदु ऐनाक अनहुम ए नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजूं नज़रूं बि हिननि खां परे न कजे इहा संगत आहे इहा सोहबत आहे जंहिं हुननि खे ऐं इन संगत सोहबत खे भाइरो हिते त असरु आहे पर क़ब्र क़यामत में बि आहे छा थो फरमाए अलाह ताला सूरह ज़ुख़रुफ़ में फरमाए थो वमन यअश अन ज़िक्र रहमान जेको रहमान जे ज़िक्र खां परे ज़िंदगी गुज़ारींदो क़ुरान सां वास्तो कोन्हेसि ज़िक्र रहमान क़ुरान आहे क़ुरान न पढ़े न ॾिसे न ॿुधे अचे ई कोन को हिन पासे अल्लाह ताला फरमाए नुक़य्यिज़ लहू शैतानन फहुव लहू करीन पोइ शैतान अची यारी रखंदुसि परवाह न कर हम है तो क्या गम है कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं हिन सां शैतान यारी रखंदो ॿिटु यार पियो घुमंदुसि हिन सां क़ुरान जो छॾी त हाणे शैतान जो दोस्त आहे फरमाए थो इन्नहुम लयसुद्दूनहुम अन सबील हाणे जॾहिं शैतान जो यार थियो त हुनखे हक़ जे वाट खां रोकींदो निमाज़ ते न छॾींदुसि छॾी यार निमाज़ ते आहे छा अलाह अलाए कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते राज़ी चइबोसि वाइज़ जो न मुलनि पगूं ॿधियूं बाक़ी तूं ॿधंदे हल त हेॾो शहर ॾों थी अचूं न छॾींदुसि वयहसबून अन्नहुम मुहतदून वॾी मुसीबत आहे जो सम्झंदो त हक़ ते आहियां ई मां हे हाफ़िज़ गुमराह मौली गुमराह निमाज़ी गुमराह हिकिड़ो आउं हक़ ते आहियां हूंदो गुमराहनि जो सरदार पर शैतान जो यार पर पाण खे सम्झंदो त मां हक़ ते आहियां पाण खे सभाॻो सम्झंदो ॿियनि खे निभाॻो सम्झंदो नऊज़ बिल्लाह मिनहा त मुंहिंजा भाइरो रब छा थो फरमाए हता इज़ा जाअना मरण खां पोइ जॾहिं मूं वटि ईंदो अहिड़ो शैतान जो दोस्त क़ुरान खां परे जॾहिं मरी मूं वटि पहुचंदो त इन सोबत खे हिते बि असरु आहे अॻिते बि असरु आहे हज़रत सोबान साहबी नौजवान ॻरंदो कंडा थींदो पियो वञे कमज़ोर हुज़ूर जन फरमाए सोबान ख़ैर त अथई छा थियो अथई चईसि हिकिड़ी परेशानीअ मारे विधो आहे हिते तव्हांजी कचहरीअ में वेहूं था दीदार कयूं था त ॾुख त लही था वञनि पर बुख बि लही थी वञे आख़िरत में तव्हांखे मिलंदो मक़ाम महमूद असां मिसकीननि खे अलाए कहिड़ी कुॾड़ी मिलंदी पोइ जे उते तव्हांजो दीदार न हूंदो तव्हांजी कचहरी न हूंदी त जन्नत मुंहिंजे कहिड़े कम जो आहे पोइ त असांजे कम जो कोन्हे हिन दर्द जी दाह कई अलाह ताला क़ुर नाज़िल फरमायो उलाइक मअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन व हसन उलाइक रफ़ीक़ा हिते तूं चङी संगत इख़्तियार कर अलाह ऐं अलाह जे रसूलनि जे हुकमनि ते हल रब थो फरमाए मुंहिंजो वाइदो आहे त तोखे क़यामत में नबीअनि सिद्दीक़नि शहीदनि सालिहनि सां गॾु करे छॾींदो हिते चङी संगत खे उते असरु बुछड़ी संगत खे उते असरु हाणे जॾहिं क़ब्र में आयो शैतान जो यार दुनिया में त हिन क़ुरान वारनि सां हुयसि कान संगत उथणी वेहणी ओॾे पंहिंजियूं मर्ज़ियूं पंहिंजियूं ॻाल्हियूं ओटू अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं आवाज़ु आऊंदी अलाए केॾो थो आवाज़ जो उतरूं अलाए ॾखणो ख़बर ई कान छा फरमाया अलाए कहिड़ो छा विधल छा अलाए किथां जो बसि नालो विधल छा फरमाया क़ुरान सां वास्तो ई कोन न अलाह जे रसूल जे फ़रमान सां पोइ जॾहिं क़ब्र में ईंदो त शैतान बि पहुचंदुसि मां तुंहिंजो पुराणो साथी पुराणो यार हिते हिन जी अखि खुलंदी सुञाणंदो शैतान खे छा चवंदो क़ुरान आहे या लई त बैनी व बैनक बोदल मशरिक़ैन फबेसल करीन अड़े चंड्रा तूं हिते छो निकिर भाड़िया भॼो ई अथऊं तूं हिते छा लाइ आयो आहे
शैतान चवंदो यार बेवफ़ा थो थी जा, सालनि जी संगत आहे, गॾु रहिया आहियूं, गॾु खाधो पीतो अथऊं, तूं वरी यकदमि बेवफ़ा थो थी वञे। तूं भली थी बेवफ़ा, पर मां बेवफ़ा न थींदुसि, मां तोसां गॾु आहियां, मां न छॾींदोसां, तोसां गॾु आहियां। हो जीअं चवंदा आहिनि त हम तो डूबे हैं सनम तुझे बि ले डूबेंगे। शैतान चवंदो हिनखे ई सिंधीअ में चवंदा आहिनि त बेवकूफ़ बाज़ार में खणिजे न साण, अवल कुटाए पाण, पोइ सारल है संगत जी। चवंदो परवाह न कर, हम है तो क्या गम है। शैतान हुनखे न छॾींदो, क़बर में क़यामत में हुन सां गॾु। मां मिसाल ॾींदो आहियां त जल्दी सम्झ में अचे। सलात शरीफ़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व बारिक। 73 में आई ॿोॾ, असां दरिया जे भरिसां वेठा हुआसीं। राति जो माण्हुनि जा सामान लुढ़ंदा पिया अचनि, 5-6 चोर बंद सां हलनि पिया, चांड्रो की राति कुझु लुढ़ंदो ॾिसी हिकिड़े चयो त इहो खथो हूंदो कारो, केॾां सिधो सो पाॾो आहे वरी खथो। पोइ हिकिड़ो वञे कढीजे, हिकिड़े चोर ॿधो लांगोटो, उते पहुतो त पाॾो कोन हो, फ़क़ीरनि जो रिछ छोड़ाए आयो हो। रिछ खणी हिनखे भाकुरायूं। हाणे से माण्हूअ जो बच्चो रिछ खां काॾे वञे, पेरारा खुपारा त जाठारा मारारा न, पाणीअ में पेर खुपे कोन त छा करे। जॾहिं घणी रीढ़ पीड़ थी त ॿाहिरियां छा पिया चवनि, अड़े नथो निकिरे, तूं त अचु न। हे पियो चवंदो हे मां त अचां, पर हे बि छॾे हिते भला त उहा त ॿोली ॻाल्हाए, तूं चवंदे त मूंखां परे थी भाड़िया, पर हो न छॾींदई। उनजे छॾण जो इलाजु हिते अथई, हिते अहिड़नि कचरनि खां परे थी वञ, बुछड़नि कचरनि खे जवाबु ॾेई छॾ, अहिड़नि कचर में न वेह। जीअं क़ुर थो फरमाए अन इज़ा समेतुम आयातिल्लाह युकफरु बिहा व युस्तहज़उ बिहा फला तक़ूदू माहुम। वाह क़ुर वाह। चए थो जंहिं जाइ ते ॾिसो था दीन ते टोक थी थिए, निमाज़नि ते टोका, हुज़ूर जे सहाबा ते टोका, क़ुर ते टोका, ॾाढ़ीअ ते टोका, फला तक़ूदू माहुम, इन्हनि सां वेहिजांइ न। जे वेठे आहिनि न कुम मिसलम, पोइ तूं बि इन्हनि जहिड़ो आहे, आख़िरत में उन्हनि सां गॾु थी पवंदे। तंहिंजे करे इन्हनि सां गॾु न वेह, इन संगत खे असरु आहे। शैतान चवंदुसि त मां परे न थींदुसि, तोसां गॾु हूंदुसि मां। वलन यनफअकुमुल यौम इज़ ज़लमतुम, ए ज़ालिमो हिते बेज़ार थियो, पंहिंजे बच्चनि जो समाउ कयो, वेहनि किथे था, कहिड़ी संगत में था वेहनि। ऐं मां यकीन सां थो चवां, जेके न ग़लति मज़हब में वेंदा आहिनि, के कादियानी थींदा आहिनि, के तशयो में ईंदा आहिनि, उन्हनि खे मज़हब जी टको बि ॼाण कान्हे, रुगो यारीअ में फासंदा आहिनि। संगत जो थी वई, पोइ उन्हनि सां फासंदा आहिनि, मज़हब जी टको बि उन्हनि खे ॼाण कान्हे। तंहिंजे करे जो उथंदे ई चङी संगत खे असरु थी वियो त पोइ नुक़सानु थींदो। हिकिड़े माण्हूअ चयो त मूं ते संगत जो असरु न थींदो। मां चयो हुज़ूर जन फरमान था अल मरो अला दीन ख़लीली फलयंजुर बिमन युख़ालिलु। आहिस्ते आहिस्ते माण्हू पंहिंजे यारनि जे दीन ते थी वेंदो, सोचे ॾिसे त मां संगत रखां कंहिंसां थो, की न न मूं ते असरु कोन्ह थींदो। मां चयो क़ुर बि चए थो न मूं ते असरु कोन्ह थींदो। मूं चयो तुंहिंजो मिसाल अहिड़ो आहे जीअं हिकिड़ो सिगरेट पियो छिके त ॿिए चएसि चरिया सिगरेट न छिके, आदत पइजी वेंदई। जी मूंखे 10 साल छिकींदे थियो आहे त आदत कान पई आहे, हाणे पवंदी। आदत त अथसि न, पर बासे कोन्ह थो। संगत जो असरु अथसि, पर हे मञे कोन्ह थो। त रब फरमाए इन संगत खे आख़िरत में असरु आहे। वलन यनफअकुमुल यौम इज़ ज़लमतुम, ए ज़ालिमो उते तव्हां केतिरो बि बेज़ार थियो, इहा छॾींदव कान बुछड़ी संगत। इन खां तव्हां जान छॾायो था, हिते छॾायो, हिते परे थियो, अहिड़नि यारनि में न वेहो, संगतनि में न वेहो, अहिड़नि कचरनि में न वेहो। अॼुकल्ह इन्हनि कचरियूं घणियूं आहिनि, ओताकुनि में सहाबा ते टोक, नऊज़ बिल्लाह मिना। हे ॾिस जेके सहाबा हुननि खे रब साईं चूंडे हुज़ूर जन जो दीदार नसीब कयो। जीअं हुज़ूर जन फरमायो अन हज़्ज़ुकुम मिन नबीन व अंतुम हज़्ज़ी मिनल उमम। पाण फरमायो नबीअनि मां चूंडिजी मां तव्हांजे भाङे में आयो आहियां, उम्मतनि मां चूंडिजी तव्हां मुंहिंजे हिसे में आया आहियो। हुननि खे रब अहिड़ो दीदार नसीब कयो, तूं मां करोड़ों रुपया लुटे विझूं, उहो नथो नसीब थी सघे। ऐं हे वरी ॾिस जेके हाणे हिन सदीअ जा, हिन दौर जा वरी साहब मां त चुकूं कढनि। हुननि छा न कयो, हुननि कहिड़ियूं क़ुर्बानियूं न ॾिनियूं। हिकिड़ी क़ुर्बानीअ जो मिसाल ॾियां त पोइ मां वरी दुआ बि घुरां। मुंहिंजा भाइरो अबुल समरकंदीअ जो किताबु आहे तंबीहुल गाफ़िलीन,
उन में लिखे थो हिकिड़ो नौजवान उथी बीठो हुज़ूर जन ॾाढो सूरत जो सादो सम्झ जो बि सादो साईं जन खे चईसीं मां कोझो आहियां मुंहिंजो दीन इस्लाम क़बूल आहे हा ॾात न आहे ज़ात ते जो वहे सो लहे चईसीं पोइ मूंखे इस्लाम सेखारियो बसि मुस्लमान थियो वरी 10-15 ॾींहं रखी वरी साॻियो उथी बीठो हुज़ूर जन ॾाढो साईं मुस्लमान थियो आहियां पर हा शुक्र अलहमदिल्ला चई पर आहियां मां छड़ो हुज़ूर जन खे पियो चए आहियां मां छड़ो मिड़े मुंहिंजी पारत अथव हुज़ूर जन खे पियो चए पाण फरमायो त परवाह न कर सादा तोखे मां परणाईंदुसि हुज़ूर जन फरमायो त देरि बि नथो कयां फलाणे जो दर खड़काए उनखे चओ तो वटि न्याणी आहे उनजो रिश्तो हुज़ूर जन मूंसां कयो आहे हाणे छड़े खे जो मिले मुबारक शादीअ जी ॿिटियूं ॿेरांगो पियो वञे उते लठ हथ में दरवाज़े ते बड़का वेठो कढाए घर भाती परेशान निकिरी आया ॿाहिरि मायूं वरी दर जे अंदरूं हे जो ॿाहिरि निकितो मर्द फलाणो तूं आहे हा धीउ बि अथई न हा उहा त हुज़ूर जन मूंसां परणाई आहे अबा न्याणीअ खां बि पुछिबो त आहे न भली पुछी आहे हे जॾहिं दर जे अंदरां वियो त न्याणी दर जे अंदरि हुई जे बाबा पुछंदे कंहिंखां जॾहिं हुज़ूर जन मोकिलियो आहे त कंहिंखां तूं पुछंदे क़यामत अहिड़ियूं ॿियूं न्याणियूं चवंदियूं मूंखे अबे परणायो चाचे परणायो पर मां चवंदुसि त मूंखे वर हुज़ूर जन ॾिनो अड़े अहिड़नि जूं गिलाऊं थींदियूं इन्हनि खे घटि चइबो आहे मुंहुं ॾिस जेको हुए थो गिला करे पियो रब थो फरमाए अहिड़नि कचरियुनि में न वेहंदा कयो हाणे रब छा थो फरमाए वलन यनफअकुमुल यौम इज़ ज़लमतुम अन्नकुम फिल अज़ाब मुश्तरिकून बुछड़ी संगत हूंदई जहिड़ो अज़ाब उन्हनि खे तूं बि उन्हनि सां अज़ाब में भाईवार हाणे भाईवारे जो मिसाल ॾेई दुआ घुरूं पोड़नि खे ख़बर हूंदी आहे की सबक़ु हूंदो हो लालची दरबान पोड़नि पढ़ियो हूंदो हो लालची दरबान उन में छा लिखियलु हो त हिकिड़े रईस खे पुटु ॼाओ सिकी पिनी दावत जो इंतज़ाम कई छेला कुसी विया ॿकरा कुसी विया कुकड़ कुसी विया की ॿियो काश पल्लो हुजे त क्या बात अञा घड़ी न गुज़री त मलाह बि आयो ताज़ो पल्लो माण्हुनि चयोसि फ़क़ीर हिते न ॾे रईस खे जेको चवंदई सो ॾींदई उनजो कमु आहे अॼु दावत अथसि आयो बंगले जे दर ते त दरबान वेठो हो दरवाज़ो काॾे की तव्हांजे साहिब खे पल्लो खपे की मुंहिंजो खीसो गरम कर पोइ अॻिते की अञा खपाई हुई कुझु कोन त बि छा ॾियां मूं वटि त कुझु कोन्हे को की पोइ ईअं मां बि न छॾींदुसि आहे मलाह खे अटकल अची वई की हाणे हीअं था कयूं जेतिरे पल्लो खतो अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो हा इहा क़बूल आहे हे आयो अंदरि रईस वटि रईस चयोसि त ॾाढो तूं महिल सां कमु कयो आहे हाणे पल्ले जी क़ीमत ॿुधाए केतिरी आहे चईसीं हिकु ॻाल्हि थींदी ॿ न थींदियूं चओ चईसीं पल्ले जी क़ीमत आहे 100 चहबुक उघाड़ी पुठीअ ते जे हणी पल्लो खणो न त गिराक खोड़ अरे खल खटी थी अथई छा थियो अथई तोखे चईसीं क़ीमत ई आहे वणई त वठि वणई त न रईस चयो पल्लो छॾिणो कोन्हे छोरा आस्ते हणिजोसि पल्लो बि हिन जो आहे 100 चहबुक हिनखे आस्ते हणिजो जॾहिं 50 ते पहुता तॾहिं मलाह चयो त बसि अञा रहियो पिया 50 चयो हुनजो अथव दरबान जो मूंसां भाईवार आहे रब साईं उहा थो ॻाल्हि करे क़ुर पाक में अन्नकुम फिल अज़ाब मुश्तरिकून उन ग़लति कचहरीअ वारे सां तूं उन्हनि सां भाईवार हूंदे अज़ाब में जहिड़ो अज़ाब उनखे तहिड़ो तोखे शैतान जो यार हूंदे जहिड़ो अज़ाब शैतान खे तहिड़ो तोखे कोशिशि करियो पाण बि अहिड़ियुनि कचहरियुनि खां पाण खे बचायो बच्चनि खे बि बचायो उन्हनि जी हिफ़ाज़त तव्हां कंदव अलाह तौफ़ीक़ ॾींदो आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन 2-4 सूरतूं पढ़ो त जंहिं जलसो करायो आहे उन्हनि जेके बख़्शियूं कोई सवाबु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद अल्लाह साईं जेके दोस्त वफ़ात कयूं जन्नतुल फिरदौस अता फरमा बीमारनि खे